पीपल्स पार्टी 2008 में इलेक्शन में मेजॉरिटी सां ऐं सिंगल पार्टी हुई जेकी हिते पाण हुकूमत ठाहे सघे पई, हमेशा मुफ़ाहमत जी सियासत कई आहे। 2013 हुजे पीपल्स पार्टी खे मैंडेट मिलियो, सिंध जे माण्हू रत ऐं सत ॾिनो पंहिंजो। 2018 में पीपल्स पार्टी खड़े आई। इहे साॻाई इतिहाद हुया, माज़ी में बि हुया। सिंध जे माण्हू उन्हनि खे रिजेक्ट कयो, सिंध जे माण्हुनि उन्हनि खे साइड ते कयो। अॼु वरी उहे ई नारा था हणनि त पीपल्स पार्टी सिंध खे कुझु न ॾिनो आहे। पीपल्स पार्टी सिंध में 15 सालनि में छा कयो आहे, छा चवंदो इन ते? ॾिसो, एनएफसी इलाही अहम मामिलो हो। उहो फार्मूलो पीपल्स पार्टी खणी आई ऐं हिकिड़ो मल्टीपल फार्मूलो ॾिनो जितां हेतिरनि सालनि में हिकिड़ी वॾी ज़ाती थी वई सूबनि सां। उन में अञा बि असां तव्हां जहिड़ा या जेको माण्हू जी ॻाल्हि कजे त उन्हनि जी त अञा बि आहे त जे माण्हू ते इलीगल या ॿाहिरीं माण्हुनि जो ॿार वधीक आहे, जिन खे पाणी घटि थो मिले, त उहे बि उन में उहे फैक्टर्स एलिमेंट्स उन फार्मूले में हुअणु खपनि। पर चलो हाणे रुगो आबादी ते आहे न, रेवेन्यू जनरेशन ऐं ॿियूं शयूं उन में हिकिड़ो फैक्टर आहे। उहो वॾी ॻाल्हि हुई। उहो केरु ॾिनो? पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिनो। ऐं नून लीग त अची उन जो इजरा वागई उन होल्ड ते रखाए छॾियो ऐं असीं डिमांड कंदा रहियासीं सेनेट में। तव्हां ॾिसंदो त मुंहिंजो पार्लियामेंट्री इंस्ट्रूमेंट जेको पहिरियों ॿियनि मामलनि सां गॾोगॾु पाणी सां गॾु एनएफसी ते हूंदो हो। त एनएफसी हुजे या जेको आहे सूबनि खे उहो स्पेस ॾियणो हुजे या सभिनी क़ौमियतुनि खे गॾु खणी हिकिड़ी पाकिस्तानी हिकिड़े झंडे जे हेठां उनखे मज़बूत करण जी ॻाल्हि हुजे ऐं रत सत ॾेई शहीद भुटे, मोहतरमा साहिबा ऐं इन खां पोइ आसफ़ ज़रदारी साहब काविशूं वरितियूं ऐं बिलावल साहब त हींअर जेको चईनि सूबनि जी ज़ंजीर बेनज़ीर वारी ॻाल्हि जिते किथे उहो खणी वञनि पिया। चैलेंजिस जे बावजूदि हर हंधि उहो माण्हुनि सां मुखातिब थियनि था, उन्हनि खे पंहिंजो वेझो सम्झी ऐं उन्हनि जे विच में वञी ऐं हीअ अहिड़ी कैंपेन या अहिड़ियूं इंटरेक्शन नवाज़ शरीफ़ साहब, मरियम साहब कंहिंजी बि नज़र तव्हांखे न ईंदी। तव्हां सम्झो थी सिंध में इतिहाद हर का ऐं सिंध सॼे यादि अचे थो माण्हू खे जॾहिं इलेक्शन थिए थी, मुस्लिम लीग नून पाकिस्तान जी जमायत आहे बिल्कुलु, पर उनखे आम ॾींहंनि में जिते पाणी जा नाली जा ॿिया मसइला हिते थियनि था उते छो नथी अचे? छो नथी पंहिंजो हिते तंज़ीमी स्ट्रक्चर ऐं ढांचो मज़बूत करे ॿाहिराड़ी जे माण्हुनि खे पंहिंजो करे ऐं मेगा प्रोजेक्ट्स एस.एन. इक़बाल साहब रुगो हिकिड़े सूबे खे पियो ॾे, उहे हिते छो? बल्कि असां जेके ॾिना उहे एटनिक मां ऐं हुन मां जेके आहिनि तव्हांजे ॿिया फोरम्स उन मां हिननि बजट वारे ॾींहंनि में उहे PSCP मां उन मां कढाया, उन्हनि रोकाया। इहे शयूं जेके आहिनि इहे नून लीग खे ॾिसणो पवंदो त रुगो पाकिस्तान हिकिड़ो ॿ एरियाज़ न आहिनि। तव्हांजो रुगो GT रोड न आहे, तव्हांजो हिते ॿिया जेके स्वाबी खां वठी तव्हांजो कलात खां वठी सिंध जे जेको आहे केटी बंदर वञी गोठगी ताईं इहे सभु पासा सराइकी बेल्ट इहे सभु पाकिस्तान आहिनि। त उन लाइ उहा डिस्ट्रीब्यूशन नाणे जी हुजे, पाणी जी हुजे ऐं पाणी जे हवाले सां सभिनी सां उहो रखिणो पवंदो। हिते बि इंसान रहनि था, तकलीफ़ कोन रहनि, के त ॾेॾर कोन रहनि, त उन हवाले सां बि हिननि खे उहो विजन रखिणो पवंदो। पोइ असां जेकी ॻाल्हि कनि, पहिरीं माण्हुनि लाइ कुझु कनि त सही।